हाय ड्रिजो छोथो गुगदा मखे मारे। अरे खुदाए तरसी कर काटियूं लगंदई काटियूं कुदरत जूं। खुदाए ॾाढो थी मुआ मारे पुछंदी। अरे खैरा जे सिर दे खैर हुजे इहे अखियूं न ॾेखार। खैरा तो ड्रिजण वारी ना है। हां बस खैरा बस अजायो रत करम न कर किथे ते मुई न पई हुजी। अरे खैरा के रब न मारे बाकी तहां जेड़ा मेरू। खैरा जुबान संभाले ॻाल्हाए किथे जुबान ककड़े में कढी न छॾाए। खैरा जे जुबान जी धार तलवार खां तेज थई। खैरा जे जुबान तरफ हथ न वधाए जाए। हां इए न थे तो पांजा हथ रहड़ायूं वञू। मुझी वडी सी चाहतो जेस ते हिन औरत के सबक न सिखारी दे ये कौन मरदी। बैठा मर्द जो शान न है जो कहीं औरत मथा बंदूक सिधी करे। इन्हीं का पेरियां जो असां जूं बंदूकूं तां मथां सिधियूं थियनि। बंदूक हेठ कर मुजीब मां चवां तो बंदूक हेठ कर। बुधाई कोन मुजीब दादा छा तो चवे बंदूक हेठ कर तो मैं जालन कडी छे। वैसा किदड़ शीह जी ज़बान पे ॻाल्हाए इजाजत रे त इते ही पूरो कयांस। न मुजीब न ही मुंहिंजा पंहिंजा आहिनि। मां पंहिंजनि जो अजायो खून वहाण नथो चाहियां। हिननि जी इहा ग़लती माफ़ कयूं था। बंदूक हेठ कर मुजीब। जवार इहा ग़लती माफ़ थई पर इहो ज़हन में रखी छॾ त मूसा खान बार बार ग़लतियूं माफ़ नाहे कंदो। वैसे जेकॾहिं तव्हांजो रवैयो इहो रहियो त असां अहिड़ियूं ग़लतियूं बार बार कंदा रहंदासूं। अहिड़नि गुस्ताख़ ॿारनि खे मूसा खान अहिड़ो वक़्तु बि नाहे ॾींदो जो हू ॿीहर ग़लती कनि। हलिया मुजीब। मूसा खान है मुजीब वडा आया हिन खैरा के ही साइण। हलियो हाणे पराइन ज़मीनुनि जी सार लहण वञ। ए वियो हाणे मूसड़ो खान ज़मीननि जी सार लहण। मां भी वञा हवेलीअ वञी जांच कयां त जी जान जो अलाए कहिड़ो हाल थियो का खैर ख़बर लहां। अरे तू उथी या को लेटियो पियो आ उठ हाणे को न ईंदा। हा मुड़सन जे अॻियां बीहण फाड़नि जो कमु आहे बीहंदा। ठीक है कुर्बान रात मिलूं था कमदार परियल सां ॾिसूं त पंहिंजे अंदर में कहिड़ियूं अतायूं लिकाए हिते पहुता आहिनि। कुर्बान वञाए मूंखे माण्हूअ जी परख त नाहे पर अलाए छो हुननि जे मथां दिलि एतबार करे थी। इन्हीअ करे कुर्बान जो तो को बि तोखो नाहे खाधो। जॾहिं तोखो खाईंदे त दिलि पत्थर जी थी वेंदई ऐं पोइ कंहिं बि माण्हूअ जे अखियुनि मां वहंदड़ कोड़ा तुंहिंजे लाइ का बि माना न रखंदा। वरी बि चङाई चङी आहे अचर। इहे चङायूं ई त अचे गीचे में पयूं आहिनि। कुर्बान वञाए कॾहिं कॾहिं का चङाई कम अची वेंदी आहे। चङाइनि जे आसरे मूं जीअण छॾे ॾिनो आहे। चङायूं करे जिन माण्हुनि जे मथां भरोसो कई उहे ई अचे गीचीअ में पिया आहिनि ऐं मुंहिंजी बर्बादी जो कारण बि उहे ई आहिनि उहे ई। उन करे कमदार ऐं परियल सां ज़रूर मिलंदुसि पर उनखे चई छॾिजो त मूं मां का बि चङाईअ जी उमेद न रखनि। खैरा जेकॾहिं मुंहिंजी भलाई चाही थी न त मूंखे ज़हर जो ज़रो आणे ॾे ऐं ज़हर खाई मरी त सघां थी पर मूंसां सां कॾहिं बि निकाह नथी करे सघां। खैरा जे सिर ॾे खैर हुजे जीजा। ज़हर पीअनि तुंहिंजा दुश्मन बाक़ी ॻाल्हि रही इन मोए मिरूअ मूसड़े जी सो केरु थो चवे तोखे त तूं उन सां निकाह कर। हूअं बि निकाह में ज़ोर ज़बरदस्ती नाहे हलंदी। खैरा मां एॾी त बेवस थी चुकी आहियां जो मूंसां जा वधीक ज़ुल्म बर्दाश्त करण जी मूं में हिम्मत न आहे रही।
मां हिम्मत हारे चुकी आहियां खैरा, मां हिम्मत हारे चुकी आहियां। तोखे हाराइण कोन ॾींदुसि नसीबा। खैरा जे सिर ॾे खैर हुजे जीजा। मां थी चवां त इन मिरुअ सां तोखे जंग जोड़नी पवंदी। असां सभु तोसां गॾु आहियूं। तूं दिलि न लाहे दिलि जीजा। अलाह पंहिंजे बाने ते रहम कंदो। तूं ॾिसंदीअ वेही जीजा जेको हिन ज़ालिम जो हशर थींदो। मां थी चवां पई त राज ॾिसंदसि, राज कफन बि नसीब न थींदुसि, को पंहिंजो दफ़नाइण लाइ वेझो बि कोन ईंदुसि। इहो लाश लावारसन वांगुरु खणी वञी खॾ में उछलाईंदसि। पर हिन वक़्तु मां उन ज़ालिम खे कीअं मुंहुं ॾियां, ख़बर ई कोन पवंदी। ऐं निकाह पढ़ाइण लाइ काज़ीअ खे अची मथां बीहारींदो। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। अहिड़ी अंधेर नंगरी बि त कोन्हे जो बसि इहे काज़ी वठी ईंदो ऐं तोसां निकाह पढ़ाए तोखे कुंवार करे बीहारींदो। ओ जीजा तूं रिढ बकरी बि त नाहे। न खैरा न, मां तो न रिढ खां पियल आहियां जेका उन लॻण ते पंहिंजे मालिक जे अॻियां ॿिए करे एहतिजाज न करे सघे थी। पर मूंखे त एतिरो पुछण जो को हक़ कोन्हे। जेकॾहिं मुंहिंजी जान आज़ाद ॾिसण थी चाहीं त पंहिंजे हथनि सां घुटो ॾेई मूंखे मारे छॾ। मां वधीक न कैद में नथी रही सघां। खैरा जे सिर ॾे खैर हुजे जीजा। हिन हवेलीअ जे कैद मां तोखे मां कढाईंदसि। अॼु हीअ खैरा तोखे पंहिंजी सींध थी ॾे। जेकॾहिं मां तोखे हिन कैद मां न कढाए सघियसि न त ॻोठ जे टिवाट ते वेही पाकीअ सां मथो कूड़ाईंदसि। इहो खैरा जो तोसां वाइदो आहे। हा दिलि जाए कर। मुजीब कीली जा भी पर निकरी आया है। वैसे मूं तो तव्हां खे पहिरियां ई चयो हो अहिड़नि माण्हुनि खे पंहिंजी मुठ में बंदि रखो, पर तव्हां मुठ बंदि करण बजाए पंहिंजो हथ खोले उन्हनि जे सिर मथां फेरियो त हू आकड़ करे विया। जॾहिं इंसान जो जिस्म आकड़ कंदो आहे त हू झलण बजाए कंध मथे कंदो आहे। ऐं मथे खजल कंध वरी मूसा खान खे नाहिन वणंदा। उन्हनि जा कंध कटणा पवंदा। मुजीब जेतिरो जल्दी थी सघे उन्हनि जा कंध कपे मुंहिंजे कदमनि में उछलाए। रेसा जे हुकुम करी ॿिन्ही जा कंध कोड़े अचे तुंहिंजे कदमनि में रखां। एतिरी जल्दबाज़ी चङी नाहे बाबला, एतिरी जल्दबाज़ी चङी नाहे। उन्हनि खे आचर या खानू कोन को लेटाए विझंदो, पोइ असां उन जे रत में पंहिंजा पलव ख़राब छो कयूं। जुड़ियल जेके माण्हू कुत्ते जियां पुछ लटकाए मुंहिंजे पेरनि ते किरनि वरी उहे मुंहुं मथां भोकण शुरू कनि, इहो मूंखे ॾाढो बुरो लॻंदो आहे। जुड़ियल ॾाढो बुरो। मोतार बाबा ॾिसो न, पालतू कुत्ते जे पुछ ते लत अची वेंदी आहे उहो बि भौंकण शुरू कंदो आहे। ही त रोल कुत्ता आहिनि, जे ग़लतीअ में भौंकी वेठा त खणी दरगुज़र कयो न। जुड़ियल जॾहिं कुतो रत चखे वठंदो आहे त शींहं खां ख़तरनाक थी पवंदो आहे। हिननि कुतनि रत चखे वरितो आहे, उन्हनि खे मारणो पवंदो। जे छिता थी पिया त मालिक समेत कंहिंजी बि शुनास न रहंदियुनि। 2 ॾींहनि जी मोहलत ॾियां थो मुजीब। 2 ॾींहनि जी। 2 ॾींहनि में अहिड़ो कमु करे ॾेखार जो कुत्तो बि मरे ऐं उन जी भौंकार बि ज़ाहिर न थिए। घबरायो न रेसा। 2 ॾींहनि में इन्हनि ॿिन्ही जा लाश माइटनि खे त छा पर पुलिस खे बि हथ न ईंदा। इहो मुजीब जो तव्हां सां वाइदो आहे। आसिर खान गलत सोचो, बिल्कुलु गलत सोचाऊं। आऊं पंहिंजनि ग़लतियुनि जो इतराफ़ कयां थो। मूंखे तूं पंहिंजनि ग़लतियुनि जेका बि सज़ा ॾींदे न उहा भोगण लाइ तयारु आहियां। अचर पुटु, असां तो वटि ॻाल्हियूं करण न आहियूं आया, न वरी कयल ग़लतियुनि खे दोहराइण चाहियूं था। असां तो दर हली आया आहियूं पुटु। हाणे माफ़ करी या सज़ा ॾी, असां हर हाल में हाज़िर आहियूं बाबा। आतड़ चवनमि कत तव्हांजे हथ तंद न निकिरे। रोई रोई मूं रत चरखो चक कयो। काश कमदार इहो आतण कतण उन वक़्तु सिखी हां जॾहिं मूं वटि समूरियूं तंदूं मौजूद हुयूं। हींअर त का तंद ई न रही कंहिं तंद सां।
हाणे खाली चरखो चोरे छा कंदे? यार बाबू आचर टुटल तंदू वरी जोड़न चाहियां तो, पर जिन तंदुनि जो तो वजूद ही ख़त्म करे छॾियो कमदार, उहे वरी तंदू किथों आणींदे? रहल वजूदन खे मसमार कल खां तो बचाए वठंदासूं न। समूरा वजूद दुश्मनी जी बाह में सड़ी खाक थी चुका आहिनि। उन्हनि खे छूहण जी कोशिश कंदे त भुरी अची पट पवंदा। उन्हनि वजूदनि खे भुरनि खां बचाइण लाइ त असां हिते आया आहियूं। आचर अञा बि वक़्तु आहे, जे तूं चाहीं त असां हिकु दफ़ो वरी हिकु थी सघूं था। आचर खान जैसे ॾोही आहियूं त असांखे सज़ा ॾे, जे असांजूं ग़लतियूं आहिनि त असांखे माफ़ करे छॾ। उच आचर खान असां सां गॾिजी हल। हाणे इहो फ़ैसिलो तुंहिंजे मथां आहे आचर। ॿिन्ही ॻाल्हियुनि में चूंड आई। जेको फ़ैसिलो तूं कंदे न उहो असांखे मंज़ूर हूंदो। उन खां अॻु जो असां कंहिं फ़ैसिले ताईं पहुचूं, कुझु ॻाल्हियूं वाज़िह थियण घुरिजनि। पुछ आचर खान, पुछ। कहिड़ियूं ॻाल्हियूं पुछण थो चाहीं? जे असांजी ज़बान मथां तोखे एतबार हुजे त खणी ॻाल्हि कर, जे न त क़ुर शरीफ़ खणी अचे विच ते रख। अॼु असांजी ज़बान मां कूड़ न निकिरंदो। रेस मिठल खान जो कातिल केरु आहे? इन हक़ीक़त जी ख़बर पवण खां पोइ त आचर खान असीं तो वटि आया। अबा, पहिरियां त असां तो मथां शक कयो वेठा हुआसीं, पर पोइ ख़बर पई त उनखे मुजीब मारियो आहे। इहा तव्हांखे कीअं ख़बर पई? सादिक हुनजी अखियुनि ॾिठो शायदि हो, ऐं मरण खां अॻु में हू मूंखे सभु कुझु ॿुधायो। पर कमदार सादिक खे त खानूअ क़तल कयो हो, तूं उते कीअं पहुते? सादिक खे बि मुजीब क़तल कयो ऐं मूसा खान पंहिंजे चाल में कामयाब वियो। कहिड़ी चाल? तव्हांखे खानूअ खे वेराइण जी। मुंहिंजे भाउ नबन खे कंहिं क़तल कयो आहे? इहा का बि असांखे ख़बर कान्हे का। थी सघे थो हादसो हुजे या उनखे मुजीब क़तल कयो हुजे। बाक़ी एतिरी मूंखे ख़बर आहे, जंहिं नबन खान मथां फेरिंग हुई उन ई राति जब्बार ऐं मजू ॿाहिरां आया पे। अबा, उन्हनि खां पुछा करे चुको आहियां, उहे पंहिंजो दामन साफ़ था ॿुधाइनि। मूं ॿिया सभु खून माफ़ कया, पर अदा नबन जो खून बख़्श कोन कंदुसि। जेकॾहिं अदा नबन जो कातिल मुंहिंजो सॻो पीउ बि निकितो त मां उन खां बि पलाउ कंदुसि। उन्हीअ करे ठाह थियण खां पहिरियां मूंखे अदा नबन जे खून जो जब्बार ऐं मजूअ खां एतबार वठी ॾियो। पुट, हू त मूंखे बि एतबार ॾियण लाइ तयारु हुया, पर मूं मुनासिब न सम्झो। जेकॾहिं जब्बार ऐं मजूअ जा पलव अदा नबन जे रत मां साफ़ आहिनि त मां उन्हनि सां ठाह करण लाइ तयारु आहियां। सिर्फ़ तव्हां जे करे, पंहिंजे ॻोठ वारनि जे करे ऐं मूसा खे ॻोठ मां तड़े कढण जे करे। नबन जे खून जे मुतलक भाऊ पर जब्बार सां ॻाल्हाए चुको आहे, पर पोइ वरी बि आउं हुननि सां अञा ॻाल्हाईंदुसि। आउं नथो चाहियां त बार बार वरी अहिड़ियूं ग़लतियूं थियनि। कमदार, जब्बार वारनि खां इहो एतबार वठी छॾ, वरी सुभाणे ईअं न थिए जो तोखे ई कंडा कढणा पवनि। अल्लाह न कंदो आचर, अल्लाह न कंदो। दुश्मनी वर घणो कुझु चढ़ी चुका आहियूं यार, हाणे विञाइण नथा चाहियो। पुट, हाणे कॾहिं था अचो असां वटि त तव्हांखे ई जब्बार वारनि खे भाकुर पाराए छॾियो। चओ त जब्बार वारनि खे वठी असीं हिते अचण लाइ तयारु आहियूं। कमदार, हाणे तव्हां बेफ़िक्र थी वञी घर में वेही रहो, मां कंहिं बि राति अची निकिरंदुसि। बसि आचर ॻाल्हि तुंहिंजो असांखे सिधो साइंसदान रहंदो यार, अचण में देरि न कंदा। अचर पुट, तूं ते अच त असां मूंसां ठाणे खे ॿुधायूं। असां लावाज़ न आहियूं, असांजो वारस अची चुको आहे। बसि भरू भाऊ, बसि। कमदार ऐं पढ़ियल नज़र कोन था अचनि। घिटीअ में एॾो तमाशो थियो, पोइ बि इहे ॿई नज़र कोन था अचनि। मुंहिंजे पादरनि जो सूर अञा जिस्म में हूंदुनि, पिया हूंदा घर जी कंहिं कुंड में बेवस ऐं लाचार।
न मुजीब न ये ॿई माण्हू एतिरा त शरारती आहिनि जो जिते बि शरारत थींदी हली न सघंदा त बि घिसियूं पाए ते पहुचंदा। ॿुधार थी सघे थो ॻोठ में न हुजनि। इहा ई ॻाल्हि मां पाण सोचां पियो त किथे मूं लाइ खॾो खोटींदा त नथा वतनि। रेसा उन्हनि में कहिड़ी साप आहे जो तव्हां लाइ खॾ खोटींदा? शरारती माण्हू वॾा ख़तरनाक हूंदा अथई ऐं हिन वक़्तु मां का बि रिस्क खणणु नथो चाहियां। इन करे असांखे हर हिक मथां नज़र रखणी पवंदी त केरु कहिड़ियूं चालू थो हले। रेसा बाक़ी जुड़ियल कहिड़े कम जो आहे? लॻाए छॾियोसि हिन कम जे पोयां। वते सॼो ॾींहुं जांच कंदो त कहिड़ो माण्हू ॻोठ में अचे पियो ऐं कहिड़ो माण्हू ॻोठ खां ॿाहिरि वञे थो। बाबा पोइ ईअं कयो सॼे ॻोठ जे ॿाहिरां कोट फेराए ऐं हिकु तरफ़ खां फाटक हणाए ॾियो, उते मां वेठो हुजां। ॿ टंगूं ॿ पेर ॿ अखियूं अथी मोहताज नहीं जो तोखे फाटक हणाए उन ते विहारे छॾियूं। पर बाबल साईं ॻोठ में का हिकु वाट त कान्हे दाख़िल थियण जी। सॼे ॻोठ में मां फिरंदो त कोन वतंदुसि। सिर्फ़ तूं पहिरियों जानदार त नहीं, कॾहिं बि त सॼो ॾींहुं जानरा में फिरंदो रहे थो। छा भोतार साईं मां ख़ासि फ़र्क़ु नाहे। ठीकु आहे बाबल साईं, जे तव्हांजी बि इहा मर्ज़ी आहे त असां हाज़िर आहियूं बाबा। पोइ हिते बीठो छो आहीं? माला तूं निकिरी वञ, अॼोके ॾींहं जी पूरी जांच करे अचु त पोइ मां ॾिसां तूं केतिरो चालाक आहीं। ऐं जांच कंदो रह त कहिड़ो माण्हू कहिड़े टाइम ते ऐं कहिड़े तरफ़ खां ॻोठ में दाख़िल थियो ऐं कहिड़ो माण्हू ॻोठ खां ॿाहिरि वियो। ठीकु आहे भोतार साईं, ॾींहं जो इहा ड्यूटी मां ॾियां थो, राति जो इहो कमु मुंहिंजी बि खां वठिजो। मां हाज़िर आहियां, फ़िलहाल तूं पंहिंजो टाइम पूरो करे अच। पिणे जी का ख़बर पई? ना मां ख़बर ना है, बाबा लाइ केॾे वियो। कंहिंखा पुछा करे आयो आहीं? अम्मा सॼे ॻोठ में ॾिसी आयो आहियां पर काथे बि नज़र न आयो। अरे बा 3 ॾींहं थी विया अथसि, को घिटी में वेठो हूंदो। अम्मा बाबा तोखे ॿुधाइजो वियो? हा मूंखे त चई वियो शाम ताईं मोटी ईंदसि, पर अॼु त 4 ॾींहं अथसि। मूंखे त ख़ौफ़ आहे किथे ज़ालिमनि मारे पूरे न छॾियो हुजेसि। अम्मा बाबा खे छो मारींदा? जे ॿियनि लाइ खॾूं खोटींदो माण्हू छॾींदसि? अम्मा बाबा खॾूं छो खोटींदो आहे? अचे न पोइ पाण पुछा कजांसि। हाणे पाण में साहिब कान्हे जो वेही ॾाढ़ी हणा। रेस त चए थो सॼो ॾींहुं वटि ॻोठ खे फिरंदो, पर एतिरो टंगुनि में साह हूंदो त फिरंदुसि न। त असां भई हिते वेही कयूं था आराम, पोइ शाम जो वञी ॿुधाईंदासूं त बाबा केर बि कोन मिलियो। शैतान केॾो था अचनि, ख़ैर जॾहिं बि अचनि असांजो त कमु थी वियो।
मुबारकूं हुजनि। छाजी मुबारकूं? अॼु पहिरियों दफ़ो तूं बिना लठनि झलण जे अचे ख़ुशि थी खट ते चढ़ी वेठो आ। पोइ इन खां वधीक रब जी कहिड़ी नेमत असांजे लाइ। अड़े खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, हाणे को हाल अहवाल बि करे। भला इहो कहिड़ा कहिड़ा मुल्क लताड़े आए, ॿियो ॿुधाए त हुनखे जंहिंखे पाण सां साण वठी वए उन खे सही सलामत मोटाई या कोहराए आएसि। अरे हकीकत ॿुधाए मूंखे दौलत ॾोको न आहे हणणो। तोसां ॻाल्हि करे ॼण बग़ैर पैसे जे सॼे ॻोठ में पनो ॾियारे छॾियो।